अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं मैं अमां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, भारत जे अॻूणे घरू वज़ीर पी चिदम्बरम पाकिस्तान के पहलगाम वाक़े में मुलविस हुअण जे हवाले सां क्लीन चिट ॾेई छॾी आहे। पी चिदम्बरम हिकु इंटरव्यू में इन शइ जो इज़हार कयो आहे त के बि साबितियूं हिन वक़्त ताईं नाहिनि मिलियूं, न त का जांच थी आहे ऐं भारत पारां जेके पाकिस्तान मथां पहलगाम वाक़े में इन्वॉल्व हुअण जा जेके बेबुनियाद इल्ज़ाम मढ़िया विया उन में कंहिं क़िस्म जी का सदाकत न आहे। इहो छो पियो अज़्यूम कयो वञे त जेके दहशतगर्द हुआ उहे पाकिस्तान में आया हुआ, थी सघे थो उहे भारत मां हुजनि। ऐं इहो बि उन्हनि जो इहो चवणु हो अॼु की हिन इंटरव्यू में त थी सघे थो जेका उन्हनि दहशतगर्दनि तरबियत वरिती हुजे उहा पिणु भारत जे अंदरां ई वरिती हुजे। नाज़रीन, हिन स्टेटमेंट खां पोइ तमामु घणो रद्दमल बि साम्हूं अचे पियो। ख़ुदि भारत अंदरि गुज़िरियल ड्रिघे वक़्त खां आवाज़ उथनि पिया ऐं ख़ुदि तमामु घणी तनक़ीद थिए पई मोदी गवर्नमेंट ते। पहलगाम वाक़ियो ऐं उन खां पोइ ऑपरेशन सिंदूर खे वठी करे मुख़्तलिफ़ सवाल बार बार पुछिया पिया वञनि। बार बार ऑपोज़िशन पारां हिन हवाले सां अहिड़ा मुतालबा बि साम्हूं ईंदा रहिया त गॾियल पार्लियामेंट जो इजलास घुरायो वञे, हिन मामले ते तफ़सीली बहस जी ज़रूरत आहे। जेके सवाल पैदा थिया आहिनि त जेको ही सीज़ फायर थियो, जेके अञा ताईं भारत उन हवाले सां का शइ दुनिया आॾो ॿुधाइण लाइ तयारु कोन्हे, उन ते बि तमामु घणी तनक़ीद थिए पई। पी चिदम्बरम बि हिन इंटरव्यू में इन शइ जो इज़हार कयो आहे त जेकॾहिं इन ट्राकड़ीअ में, इन जंगबंदीअ में अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो को किरदारु हो त उनखे मञण में भारत छो लवाए पियो, उन खां छो न पियो ॿुधायो वञे त केतिरो नुक़सानु थियो भारत में, कहिड़े बि क़िस्म जी जंग हुजे उन में ॿिन्ही धुरनि जो नुक़सानु थिए थो, पर भारत पारां हिन हवाले सां को जवाबु न पियो ॾिनो वञे त उन्हनि जो केतिरो नुक़सानु थियो आहे। जेकॾहिं अमेरिकी सदर जो को रोल हो त उन हवाले सां बि को जवाबु न पियो ॾिनो वञे। कुझु इन अहिड़ो ई इज़हार नाज़रीन अॼु जेको पार्लियामेंट जो सेशन थियो आहे उन अंदरि बि थियो आहे ऐं तमामु घणो उते बि गोड़ थियो, एहतजाज थियो ऐं ऑपोज़िशन अहिड़ा मुतालबा रखिया आहिनि त फौरी पार्लियामेंट जो गॾियल सेशन घुरायो वञे जिते हिन मामले ते बहस थियणु घुरिजे। ऐं ही जेके मामला आहिनि उहे तमामु घणा अहिड़ा मामला आहिनि जिन ते भारत खे वटि को जवाबु कोन्हे। पी चिदम्बरम जो नाज़रीन अॼु जेको इंटरव्यू उन्हनि ॾिनो आहे उन में इहो बि चवणु हो त शार्क असीं ॾिसूं था त सार्क हुजे, ब्रिक्स हुजे, शंघाई कॉन्फ्रेंस हुजे, कंहिं बि भारत जे हिन मौक़िफ़ जी त पाकिस्तान दहशतगर्दी जे हवाले सां हिन पहलगाम जेको वाक़ियो आहे उन में इन्वॉल्व आहे, इन क़िस्म जी का उते बि इन भारत जे मौक़िफ़ जी कंहिं बि ताईद न कई आहे। भारत खे मुसलसल सफ़ारती महाज़न ते नाकामी थिए पई। नाज़रीन, जेको प्रोग्राम आहे उन में इन मौज़ू ते गुफ़्तगू कंदासीं ऐं उन खां सवाइ जेका हिकिड़ी ॿी डेवलपमेंट असांखे नज़र अचे पई, सागडार साहब नायब वज़ीर आज़म जिन जो चवणु आहे त असीं कंहिं बि ब्लॉक जो हिसो न आहियूं, पाकिस्तान सां अमेरिका सां सुठा लाॻापा चाहे थो ऐं उनखे चीन सां दोस्तीअ जे कॉन्टेक्स्ट में न ॾिठो वञे। जेकॾहिं अमेरिका पारां ट्राकड़ी कई थी वञे त असीं भारत सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। उन खां सवाइ ऑपरेशन सिंदूर जी नाकामीअ खां पोइ भारत जो हिकु ॿियो ऑपरेशन महादेव बि बेनकाब थियो आहे। उन हवाले सां ॼाणायो पियो वञे त हिकिड़ी मनसूबाबंदीअ ज़रिए रिथाबंदी कई वई आहे या त जेके जाली इनकाउंटर ज़रिए हाणे हिकिड़ी मुनज़िम रिथाबंदी कई वई आहे त जाली इनकाउंटर्स कया वञनि ऐं जाली मुक़ाबला ॾेखारे मुख़्तलिफ़ जेलुनि में क़ैद पाकिस्ताननि खे दहशतगर्द ज़ाहिर करण जो हिकु ख़ौफ़नाक सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जेको पिणु सिलसिलो नाज़रीन बेनकाब थियो आहे। इन ई मौज़ूअनि ते वधीक गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे अवां सां हुनजो तारुफ़ कराईंदसि। मूंसां गॾु जो कि पैनल में सीनियर डिप्लोमेट्स मौजूदु आहिनि, GR बलोच साहब, हसन हबीब साहब ऐं ज़फ़रुल्ला शेख साहब मूंखे जॉइन कयो आहे जो कि प्रोग्राम में। अवां सभिनी जी महिरबानी, अव्हांखे भलीकार, अवां हिन प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं GR साहब ॿियनि गेस्ट जी इजाज़त सां अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। जेके मामला हिन वक़्तु साम्हूं अचनि पिया, ख़ुदि भारत अंदरि जेका हुनजी सियासी साख आहे, किरंदड़ सियासी साख हुजे, ऑपरेशन सिंदूर जी नाकामी खां पोइ वारी सूरत हाल हुजे, आलमी सफ़ारती महाज़न ते असीं ॾिठोसीं त भारत जे मौक़िफ़ जी का ताईद न थी आहे, भारत खे मुसलसल नाकामी जो मुंहुं ॾिसणो पियो आहे। ऐं अॼु असां जेका सूरत हाल जंहिं ते ॻाल्हायूं था, अॻूणे घरू वज़ीर भारत जे चिदम्बरम जो इहो बयानु अहम साम्हूं आयो आहे त के क़िस्म जूं साबितियूं हिन वक़्त ताईं न आहियूं, पाकिस्तान भारत वटि को बि जवाबु ई कोन्हे ऐं थी सघे थो त इहे दहशतगर्द ख़ुदि भारत जा हुजनि ऐं तरबियत बि उन्हनि उतां ई वरिती हुजे। कीअं ॾिसो पिया माने अहम स्टेटमेंट खे, जंहिंखां पोइ भारत जे अंदरि बि तमामु घणो रदमल साम्हूं अचे पियो? थैंक यू नाजिया। बेसिकली असां त पहिरें ॾींहं खां वठी चऊं पिया जॾहिं खां तव्हां बि ऐं असां बि तव्हां कवर पिया कयो ऐं असांखे तव्हां जॾहिं ॿुधाईंदा आहियो त अचण जे लाइ, त असांजो इहो ई रहियो आहे मौक़िफ़ पाकिस्तान जो एट ऑल लेवल्स त हीउ हिकिड़ो फॉल्स फ्लैग ऑपरेशन हो। ऐं फॉल्स फ्लैग ऑपरेशन को नयो कोन्हे हिंदुस्तान जे लाइ,
हिन जी तारीख़ जेका आहे 1970s खां वठी वञे थी, ईस्ट पाकिस्तान क्राइसिस खां वठी वञे थी, गंगा जेको हुयो जहाज़ उन खां वठी वञे थी, एंड इट बीन प्रूवन दैट इट वाज प्लांटेड, ताकि पाकिस्तान जो एयर जेको आहे राब्तो ईस्ट पाकिस्तान सां टुटी वञे। त इहो हिकिड़ो हुननि जो पुराणो ब्लू बुक आहे जेको हू पाकिस्तान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदा रहंदा आहिनि। ऐं जेको नई इहा जेका अनफॉर्चुनेटली जंहिंमें 26 जेके हिंदुस्तानी हुआ सयाह उन्हनि जी जान वई, उनखां वधीक ॻाल्हि इहा आहे त जंहिं तरह सां हिंदुस्तान जो रिएक्शन आयो आहे, जंहिं तरह सां हुन विदाउट एनी इन्वेस्टिगेशन, विदाउट एनी एविडेंस हिकिड़ी काह कई आहे, हिकिड़ी एग्रेशन कई आहे, पाकिस्तान जी सोवरेनिटी खे हुन वायलेट कयो आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त मासूम सिविलियंस खे टारगेट बनायो, एंड ऑफ कोर्स फॉलोड बाय सम ऑफ द अटैक ऑन आवर मिलिट्री इंस्टीट्यूशन। त हिकिड़ो वॾो रिस्क वरितो आहे, हिकिड़ो वॾी हिकिड़ी छा चइजो हुनखे रिस्क खां छॾियो, पर हिकिड़ी तमामु ख़तरे वारी ॻाल्हि कई आहे त हिकिड़ो न्यूक्लियर तव्हांजो नीबर आहे हिंदुस्तान जो, उनखे हू प्रोवोक करे पियो थो त जेकॾहिं एक्सीडेंटली या अदरवाइज़ जेकॾहिं न्यूक्लियर वॉर थी वञे हिंदुस्तान में पाकिस्तान जे विच में, त हिते केरु बि फातह बि कोन रहंदो ऐं मफ़तू बि कोन रहंदो। लिहाज़ा मां सम्झां थो त ही हिंदुस्तान जी जेका हींअर जेका बि हींअर हुकूमत आहे BJP जी अंदरि, उहे हिकिड़ा अनफॉर्चुनेटली हुननि जी दोस्ती वधी वई आहे इज़राइल जे नेतन्याहू सां, ऐं उतां सॼो सबक़ु सिखी आया आहिनि। ऐं उन में उहो ई वॉर मॉन्गरिंग आहे, उहा ई एग्रेशन आहे, ऐं उहो यूनिलैटरलिज़म आहे, ऐं उहो ई हेजेमोनिक ऐं हिकिड़ो हाइप जेको आहे सो हुनजो पंहिंजो हिकिड़ो ह्यूब्रिस आहे, गुरूर आहे, जंहिंमें न त इंटरनेशनल क़वानीन जी का ज़ब्त जी ॻाल्हि आहे, न के नेबरहुड जी ॻाल्हि आहे, न पंहिंजे माण्हुनि जी सलामती जी ॻाल्हि आहे, न पंहिंजे पाड़ेसरनि जी सलामती जी ॻाल्हि आहे। उन्हनि खे फ़क़ति ऐं फ़क़ति एडवेंचर करिणो आहे, पंहिंजे पावर सां चिमटियो रहणो आहे, छाकाणि जो इन्हनि ॿिन्ही लीडर्स खे मां बार बार इन करे इन सां मिलायां थो, छाकाणि जो कश्मीर में मुकमिल तरह सां इज़राइल जा एडवाइज़र आहिनि, एडवाइज़ जी इवन इज़राइल जा चवंदा मिलिट्री एडवाइज़र बि उते वेठा आहिनि। सो उन्हनि बि सॼो उन्हनि खे एडवाइज़ कनि था, इंटरनल बि एक्सटर्नल बि। सो बेसिकली ऐं ब्लाइंडली जेका इहा हुकूमत आहे सा इन हिकिड़े वॉर मॉन्गर जेको इज़राइल जो आहे उनजी चवण ते उनजे पंहिंजो पाण बि कनि था ग़लतियूं, लेकिन अनफॉर्चुनेटली तव्हां इहो ॾिसो त जॾहिं इहो हलियो पिए इन्हनि जो एग्रेशन ऐं असां हुनजो जवाबु ॾिनो आहे अल्हम्दुलिल्लाह, त the person who spoke to him twice it was Netanyahu। हाणे उनखे छॾे हाणे असां उन तरफ़ वञूं था त पाकिस्तान अल्हम्दुलिल्लाह छाकाणि उनजो नैरेटिव बि पॉज़िटिव हो, हक़ीक़तनि ते हो, सच ते हो, त अल्लाह ताला पाण ई असांखे मफ़तूह बि कयो, उन्हनि खे असांखे फतह ॾिनी, उन्हनि खे मफ़तूह कयो। ऐं असांखे सभ खां वॾी ॻाल्हि आहे जंहिं तरह सां पाकिस्तान जो स्टेचर दुनिया जे स्टेज ते वधियो आहे एज़ अ रिस्पॉन्सिबल कंट्री, एज़ अ कंट्री which even under provocation जेको आहे सो प्रोवोक नथी थिए। हाणे तव्हां इहो ॾिसो जेको स्टेटमेंट आहे हुई एयरफोर्स जी, त कम से कम 10 टारगेट थियल हुआ हुननि जा जहाज़ सां, स्टिल दे सेड गो बैक, इफ यू वांट टू विड्रॉ यू कैन विड्रॉ, वी डोंट वांट टू प्रोवोक, वी हैड टू डू 5 या 6 किराया, उहो इन करे जो हुननि एग्रेशन कयो। लेकिन चवण जो मतिलबु इहो आहे त इन खां वधीक जंग में जेका रियासत एॾे रिस्ट्रेंट जो गुज़ारो करे सघे थी, सब्र जो करे सघे थी, डिसिप्लिन जो करे सघे थी, ऐं त उनजो हिकिड़ो एतबार वधे थो माण्हुनि जो उन ते, ऐं ख़ासि तरह उहो न्यूक्लियर कंट्री आहे। ऐं पाकिस्तान जी वाक़ई वक़ार में त तमामु घणी हिकु लिहाज़ सां वधियो आहे पाकिस्तान जो वक़ार, पाकिस्तान जी क्रेडिबिलिटी वधी आहे डिप्लोमेटिक लेवल ते, पब्लिक लेवल ते, मिलिट्री लेवल ते, ऐं असां उनजा नतीजा ॾिठा आहिनि त कीअं कंहिं तरह सां बाक़ी इनफैक्ट जेको जंहिंजो तव्हां स्टेटमेंट जो ज़िक्र कयो आहे, उहो इंटरव्यू बि मां ॾिठो आहे फॉर्मर मिनिस्टर ऑफ फाइनेंस एंड इंटीरियर बोथ, ऐं हिकिड़ो तमामु हिकिड़ो वॾो मोतबर माण्हू आहे, हिन जो वन ऑफ द टॉप मिनिस्टर्स। सो हिन ते वरी अॻिते वॾी ॻाल्हि कंदासीं। सो फार आई थिंक दिस माय
ठीक जी साहब अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदड़ जीअं अवां बि चयो त ही का ज़ाहिरी पहिरियों भेरो कोन थियो आहे जो पाकिस्तान भारत पारां फॉल्स फ्लैग ऑपरेशन या इन क़िस्म जा मामला साम्हूं आया हुजनि। ज़फ़रुल्ला शेख साहब बि असांखे जॉइन कयो आहे। ज़फ़रुल्ला शेख साहब अवां खे बि भलीकार, मूंसां गॾु हसन हबीब साहब, जी.आर. बलूच साहब मौजूदु आहिनि। जी.आर. साहब जो मौक़िफ़ आहे ॿुधो, अवां छा एड कंदो शरद पी चिदम्बरम साहब जो जेका स्टेटमेंट साम्हूं आई आहे, ख़ुदि भारत अंदरि उथंदड़ आवाज़ मुख़्तलिफ़ जेके आलमी फोरम्स आहिनि उन्हनि ते भारत जे मौक़िफ़ जी ताईद न थियण ऐं पाकिस्तान जे हिकु रिस्पॉन्सिबल कंट्री तौरु साम्हूं अचणु दुनिया ॾो, अवां सम्झो पिया त हीउ जेको प्रेशर हूंदो उन में वाध थींदी त हाणे भारत खे ॻाल्हियुनि जे हवाले सां अॻियां अचिणो पवंदो। असीं अॼु बि ॾिठोसीं त भारतीय दिफ़ा वारे वज़ीर जो अहम बयान साम्हूं अचनि पिया। हू ॼाणाइनि था त असांजो ऑपरेशन रुकियो आहे पर ख़तमु न आहे थियो ऐं पाकिस्तान का बि अगराई कई त असीं सख़्त खां सख़्त कार्रवाई कंदासीं। अञा बि होॾ बरक़रार आहे। अवां कीअं ॾिसो पिया हाणे समूरी सूरत खे अॻियां वधंदे? प्रेशर में आहे जॾहिं खां इहे सॼी शयूं थियूं आहिनि, जॾहिं खां इहो पहलगाम वारो किसो थियो आहे ऐं उन खां अलावा जेके पोयां रिपोर्ट्स आहिनि, असां जॾहिं पाकिस्तान चए पियो त जेको आहे टेररिस्ट एक्टिविटीज़ में इंडिया बि इन्वॉल्व आहे, कलभूषण जा बयान, उन खां पोइ वरी कैनेडा जो हिसो जेको थियो उन्हनि जो जेको हुते थियो उते सभु ॾिठा पिया त लेटेस्ट वरी जेको पुलिस वारो जेको वरी हाणे एडवेंचर इंडिया करे पोयां पाकिस्तान खे जेके हुनखे तमामु ओछड़ा सुठा लॻा। उन खां पोइ मोदी जो ग्राफ इंटरनली छा थियो आहे त मोदी जे मथां बि ॾाढो प्रेशर हुयो त तव्हांजी जेके पॉलिसियूं आहिनि ख़ासि करे शंकर जेको फॉरेन मिनिस्टर जा बयान बिल्कुलु एक्शन न कया विया ऐं ॿियो सीज़ फायर थियो ऐं अमेरिकन्स विच में आया। हाणे अमेरिकन्स ऐं पाकिस्तान पाण में ॻाल्हाइनि था वेठा त हाणे सॼे जेकॾहिं हिन शइ खे ॾिसजे त इंडिया तमामु घणे प्रेशर में आहे। डिप्लोमेटिक लेवल ते जेको आहे हुननि खे तमामु जेको आहे तमामु किथे किथे नाकामी थी आहे ऐं हर जाइ ते नाकामी थी आहे। हुननि खे पंहिंजी पॉलिसी नज़र कान हेॾो पाणी जो ॾिसो, पाणी वारे मामले ते बि ICJ जेको आहे असांजे फेवर में ॾिनो, उहो जेको बि कमु करे रहियो आहे त हाणे डिप्लोमेटिकली ऐं पॉलिटिकली फेल विया आहिनि सफ़ा। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे जेको ॿिनि सफ़ीरनि तव्हां सां ॻाल्हि कई बिल्कुलु सही हुई, उहो आइसोलेशन में हलियो वियो आहे ऐं तमामु अंडर प्रेशर आहे ऐं जेकॾहिं ॻाल्हियूं न कंदो त हुननि जो ई नुक़सानु आहे। असांजे पीस में हमेशह बिलीव कयो, इंडिया खे ऑफर कयो त वेही करे ॻाल्हायो ऐं मसइलनि खे हल करायो, ख़ासि करके कश्मीर जो मसइलो हल करायो। इंडिया अञा ताईं तयारु न आहे, हरूभरू जी स्टेटमेंट ॾे पियो, पर मां सम्झां थो त इंडिया खे जीअं तव्हां चयो टेबल ते अचिणो पवंदो ऐं ॻाल्हाइणो पवंदो, न त हिन दुनिया जेकी सॼी आहे इंडिया बिल्कुलु आइसोलेट थी वियो आहे डिप्लोमेटिकली ऐं पॉलिटिकली। डिप्लोमेटिकली एंड पॉलिटिकली इंडिया आइसोलेशन में हलो पियो। हसन हबीब साहब, आप क्या कहेंगे सारी सूरत हाल पर? क्या प्रेशर इंडिया पर इस ज़मन में बढ़ते हुए देख रहे हैं? और साथ साथ ये भी कहिएगा कि जैसे दोनों हमारे जो सीनियर डिप्लोमेट्स हैं उनका ये कहना है कि बहुत ज़्यादा प्रेशर में है इस वक्त भारत, लेकिन हम देख रहे हैं कि ऑपरेशन सिंदूर की नाकामी के बाद अब ऑपरेशन महादेव हमारे सामने है। सिक्योरिटी ज़राए का ये भी कहना है कि मुख्तलिफ फेक इनकाउंटर्स के ज़रिए जो मासूम जेलों में कैद वहाँ पर पाकिस्तानी हैं, दूसरे लोग हैं, उनको अब निशाना बनाने का सिलसिला शुरू किया गया है। बहुत शुक्रिया। पहली बात तो ये कि इंडिया ने जो ब्लेम किया था पहलगाम पे, आई थिंक वर्ल्ड ने उसको पहचान लिया है और आपने देखा होगा SCO ने भी पाकिस्तान का नाम नहीं लिया, NATO ने भी नहीं लिया और सरप्राइजिंगली किसी भी इंडिया के नेबर ने पाकिस्तान का नाम नहीं लिया। तो अनलाइक अगर आप बॉम्बे से कन्वर्ट कर दें, मुंबई अटैक में सारी दुनिया ने पाकिस्तान को ब्लेम किया था और पाकिस्तान आइसोलेशन में चला गया था। अब की रिवर्स हुआ है तो, और पाकिस्तान ने जो इमीडिएटली नेगोशिएशन का और जॉइंट इन्वेस्टिगेशन का ऑफर किया था उसको इंडिया ने कबूल नहीं किया। तो इससे ये साबित हो रहा है कि जैसे बलोच साहब ने कहा, ये फॉल्स फ्लैग ऑपरेशन हो सकता है और जो पॉलिटिकल प्रेशर इंटरनली उन पे आया है वो चिदम्बरम के स्टेटमेंट से आपको लग रहा है उसके खिलाफ बहुत ज्यादा प्रोपेगेंडा किया जा रहा है। राहुल गांधी को भी टारगेट कर रहे हैं, चिदम्बरम को भी कर रहे हैं और मणिशंकर को तक को कहा जा रहा है कि सब जो है ये प्रो पाकिस्तान है और ये वो। तो प्रेशर तो मोदी साहब पे बहुत है और सरप्राइजिंगली मोदी साहब ने वैसे तो वो बहुत बड़े दोस्त थे उसके डोनाल्ड ट्रंप के पहले टर्म में, लेकिन अब वो डोनाल्ड ट्रंप का कंट्रीब्यूशन नहीं मान रहे हैं, जबकि एक से ज्यादा दफा फोन पे अमेरिकन लीडर्स ने इनसे बात की थी
اور جب یہ نہیں مانا تو آپ دیکھیں کہ ڈونلڈ ٹرمپ نے فیلڈ مارشل عاصم منیر کو جو پروٹوکول دیا ہے وہ امریکن ہسٹری میں بڑا یونیک ہے، اس سے پہلے نہیں. اور دیکھیں آپ کو یہ بھی پتہ ہونا چاہیے کہ ٹرمپ صاحب جو ہیں وہ مشہور ہیں اپنے مہمانوں کے ساتھ بدتمیزی کرنے کے لیے، جو انہوں نے زیلنسکی کے ساتھ کیا، اس کے بعد بھی کئی لیڈر کے ساتھ کیا، جس میں وہ بہت فرینکلی نیگیٹو کمنٹس کرتے ہیں. عاصم منیر صاحب کا جو پروٹوکول تھا وہ یہ ظاہر کرتا ہے کہ انڈیا اور پاکستان کو امریکہ اب برابر ٹریٹ کر رہا ہے، جو نہ اوباما کے دور میں تھا اور نہ ہی بائیڈن کے دور میں تھا. تو ایک تو یہ ہماری سب سے بڑی کامیابی ہے کہ ہم نے باوجود کانفلکٹ کے اور باوجود اس کے کہ بہت انڈیا کو اچھا جواب دیا، ہم نے اپنے نیگوسیشن کے اور جو ہے پیس کے دروازے بند نہیں کیے. اچھا، جہاں تک انڈیا کا یہ سوال ہے کہ اب انہوں نے آپریشن مہادیو شروع کر دیا ہے. ابھی آپریشن مہادیو کی ڈیٹیل تو نہیں آئی ہے، لیکن جیسے آپ نے کہا اور بھی لوگ کہہ رہے ہیں کہ وہ جو لوگ انڈیا کے پاس ہیں جیلوں میں ادھر، ان کو پکڑ کے آپریشنز کر رہے ہیں اور وہ اس کو ایڈ کریں گے یہ ظاہر کرنے کے لیے جیسے پاکستان کر رہا ہے. لیکن یہ بھی زیادہ دن نہیں چلے گا، اس کی وجہ ہے کہ جو لوگ جیل جاتے ہیں ان کی ڈیٹیل ہوتی ہے، ان کی ایک لسٹ ہوتی ہے، رشتہ دار جو ہیں وہ افرم کریں گے. تو ان دا لانگ ٹرم انڈیا کا یہ بھی جو ہے فالس فلیگ وہ بھی ویک ہوگا. لیکن سب سے جو انٹرسٹنگ بات مجھے لگتی ہے جس پہ ہمیں غور کرنا چاہیے کہ مودی صاحب ٹرمپ کا رول کیوں نہیں مان رہے، کہ اس میں کیا سائنس ہے مودی صاحب میں کہ وہ ٹرمپ نے، اب اگر ٹرمپ نے کے کہنے پہ انہوں نے یہ سمجھنا کہ ڈی جی ایم او پاکستان نے 3:00 پہ فون کیا اور انڈیا کے ڈی جی ایم او نے مان لیا، یہ مضحکہ خیز ہے. ڈی جی ایم او سرکاری ملازم ہیں، وہ بغیر کلیئر ریکارڈڈ ڈیجیٹل ریٹن اس کے انسٹرکشن کے کوئی کام نہیں کرتے. تو یہ کیسے ہوا کہ پاکستانی ڈی جی ایم او نے فون کیا اور ٹھک سے انہوں نے بات مان لی؟ اس کا مطلب گراؤنڈ تیار تھا، انسٹرکشن موجود تھی دونوں سائڈ پہ، ہم تو ویسے بھی تیار تھے. اور سب سے بڑی بات ہے کہ آج تک انڈیا نے یہ جو پورا آپریشن ہے اس کو پولیٹیسائز تو کیا ہے، لیکن اس کی ایکچوئل ڈیٹیل قسطوں میں آئی ہیں کہ ممبئی میں کوئی سینئر افسر نے بیان کیا نقصان کا، پھر پتہ چلا سنگاپور میں بیان ہو رہا ہے، پھر انڈونیشیا میں کوئی جونیئر نیول آفسر بیان دے رہا ہے. تو یہ مودی کی گورنمنٹ کی ناکامی ہے انتہائی زیادہ. اچھا، انہوں نے پارلیمنٹ کا سیشن بھی بلانے میں دیر کیا. اب جو سیشن شروع ہوا اس میں اپوزیشن کہہ رہی کہ آپ جوائنٹ سیشن بلائیں، ہم اس کو ڈسکس کرنا چاہتے ہیں. مودی صاحب کتنے دن پریشر برداشت کرتے ہیں، لیکن یہ بہت کلیئر ہو گیا ہے کہ مودی صاحب کو آپریشن میں بھی ناکامی ہوئی اور آپریشن کے بعد بھی ناکامی ہوئی. آپریشن سے پہلے اور آپریشن کے بعد بھی ناکامی ہوئی. حسن حبیب صاحب کی بات کے آگے بڑھاؤں گی. جی آر صاحب، جیکا گال حسن حبیب صاحب کہی رہی تمام گھणو اہم आहे. अञा ताईं भारत जेको अमेरिकी सदर जो रोल रहियो ॿिन्ही मुल्कनि विच में जंग बंदीअ में, उनखे मञण लाइ छो तयारु कोन्हे, उन ते तमामु घणी तनक़ीद बि थिए पई. ऐं ख़ुदि अमेरिकी सदर अॼु 27 भेरो आहे जो हुननि वरी क्रेडिट बि खयो आहे त हिन जंग बंदीअ खे कराइण में उन्हनि जो तमामु अहम किरदारु आहे. त अॻियां जेके ॻाल्हियुनि जी थिए पई, डायलॉग जी थिए पई, उन में कहिड़ो किरदारु ॾिसो पिया ऐं भारत जो छा ॾिसो पिया वहां ईंदड़ ॾींहंनि में रवैयो वधंदड़ प्रेशर में? बेसिकली चाहे त मोदी इंटरनली मासवार नैरेटिव जे, मासवार मीडिया जे, सोशल मीडिया जे अंदरूनी तरह सां न त हू का इकोनॉमिक डेवलपमेंट आणे सघियो आहे, बेरोज़गारी आहे, 800 मिलियन पीपल आर इन द पॉवर्टी लाइन. त जेका मासवार जेको इलीट हुन जो आहे उनखे इनरिच करण जे, यस दे हैव क्रिएटेड सम मिलियनियर्स, मे बी 1 or 2 बिलियनियर्स एज वेल, लेकिन जनरली हू जेका तब्दीली अचे थी इंफ्रास्ट्रक्चर जी, जेका तब्दीली अचणु चाहे एजुकेशन ते, हेल्थ में, इनफैक्ट इंडिया हैज़ वन ऑफ द लोवेस्ट अगेन in per capita income, per capita expenditure. In fact, yesterday I was reading an article that India, in terms of its GDP, जेका size आहे, उन हिसाब सां is very very low. I think education में वो 0.4 something, 0.1 point or something like हुआ आहे. हेल्थ में अञा बि घटि आहे, हिक खां बि घटि ॿुड़ी में आहे हुनजो जेको एक्सपेंसिस आहे. सो उन होम फ्रंट ते हिनखे ॿुधाइण लाइ का शइ कान्हे का. सो ऐं हुननि जे लाइ मिलिटेंसी आहे, हेट आहे, ऐं जेको बेसिक हुननि जो पॉलिसी प्लैंक आहे जंहिं ते हू पंहिंजी
एतिरियूं सारियूं जेके इलेक्शन टे खटियूं आहिनि उहे बि, ऐं जंहिं तरह सां हू अॻिते वधणु चाहिनि था उहो आहे hate with Muslims and enmity with Pakistan, and it gets them votes. वो जेको कोर आहे जंहिंखे उन्हनि क्लास सां सोशल मीडिया सां करे छॾियो. So हाणे even that core is getting doubtful when capacity. त हाणे छो न मे बी आई विल अटेम्प्ट मां अटेम्प्ट कयां थो जो हसन हबीब साहब जो सवाल हुयो त छो नथो वञे इन रोल खे, इन करे जे हिकु त हुनखे हिकिड़ी डोमेस्टिक प्रेशर आहे, बिकॉज दे सेट कि उन्हनि इहो ई नैरेटिव ॾिनो आहे डोमेस्टिकली त असां जंग खटी आहे, that we took a bold step as contrary to other Congress governments, और हमने जेको आहे सो असां पाकिस्तान खे भरपूर जवाबु ॾिनो आहे, ताक़तवर जवाबु ॾिनो आहे, असां जंग खटी आहे. सो हाणे उन खटण वारी जंग में वो धन सवाल अचे थो, इनफैक्ट सवाल कयो बि आहे त इफ यू आर डैम वेल विनिंग द वॉर, व्हाई डिड यू एग्री फॉर अ सीज फायर, इवन इफ you did not say, somebody else said it, you should have said no to it, but actually this not happened because या हाणे बि कंफर्म थी वई आहे त जेके 6 पैना जहाज करण खां पोइ ऐं मुकमिल तरह सां पाकिस्तान तरफ़ां उन्हनि जे एयर सिस्टम खे जेको आहे सो उहो मुकमिल कंप्रोमाइज़ थी वियो हो इंडिया जो. उन्हनि पूरी जी पूरी राफेल जी जेका स्क्वाड हो 48 जेके रहिजी विया, 40 रहिजी विया या 45 जहाज रहिजी विया, उन्हनि खे ग्राउंड करे छॾियो हो. सो देयर एयरफोर्स वॉज नॉट एबल टू टेक ऑफ. So I think militarily अगर ॾिठो वञे पाकिस्तान इज़ नॉट लाइक असां हुनखे एतिरो घणो कोन पिया उछालियूं, लेकिन सची ॻाल्हि आहे it's a damn big and strong on the bank victory of Pakistan military and Air Force especially on this front. ऐं जेका दुनिया मनी आहे, टेक्निकली बि मनी आहे, टैक्टिकली बि मनी आहे, स्ट्रेटेजिकली बि मनी आहे त पाकिस्तान इन्हनि टिनी लेवल्स ते जेको आहे सो कामयाब रहियो आहे, ऐं डिप्लोमेटिकली एंड पब्लिक लेवल ते. इहे 5 या 6 जेके प्लेन हूंदा आहिनि उन्हनि ते तजियो कयो वञे थो त उहो मुल्क जेको आहे सो वेयर डज़ इट स्टैंड व्हेन इट कम्स टू अ कॉन्फ्लिक्ट. जी ठीक जी असब जी अवां फरमायो त दुनिया पाकिस्तान जे मौक़िफ़ जी न रुगो ताईद करे थी पर साराह बि करे थी, मुख़्तलिफ़ फ्रंट्स ते पाकिस्तान जी जेका कारकर्दगी रही. ज़फ़रुल्लाह शेख साहब अवां वटि सवाल रखंदसि त हाणे पाकिस्तान वटि ऑप्शंस कहिड़ा ॾिसो पिया, बावजूद इन शइ जे त आलमी दुनिया असांजे मौक़िफ़ जी ताईद कंदे नज़र अचे पई, उनजी साराह करे पई, पर अञा ताईं जेके टारगेट्स रहियल आहिनि उहे अञा बि टारगेट्स ई नज़र अचनि पिया. जेको भारत सां पाणीअ वारी मौतली वारो जेको मामिलो आहे उनखे बि अञा ताईं भारत पारां उन हवाले सां बि को वाज़े क़दम न खयो वियो आहे. उनखां सवाइ जेको कश्मीर वारे मामले ते जेका डायलॉग जी ॻाल्हि हले पई उन ते बि अञा ताईं का भराई न थी आहे. त हाणे पाकिस्तान वटि कहिड़ा ऑप्शन तव्हां ॾिसो पिया त कहिड़ी रीति पाकिस्तान खे अॻियां वधणु घुरिजे डिप्लोमेटिकली पॉलिटिकली त जीअं हू पंहिंजे इन्हनि टारगेट्स खे अचीव करे सघे. आहे त असांजी पॉलिसी हमेशह रिव्यू थींदी रही आहे, पर सिर्फ़ु असांजी न हर मुल्क जी पॉलिसी रिव्यू थींदी रही आहे. हाणे अमेरिकन सां असांजी विझड़ाइप जेकी आहे इहा अॼु बि वेलकम मूव आहे. ऐं तव्हांखे यादि हूंदो त असांजे पंहिंजो फील्ड मार्शल खे हुते सॾायो वियो, पर्सनल लंच ते सॾायो. पहिरियों दफ़ो अहिड़े क़िस्म जो किसो थियो आहे. रोबियो सां जेको असांजो फॉरेन मिनिस्टर हाणे मिलियो आहे, इहो को 15 साल में पहिरियों दफ़ो को सेक्रेटरी ऑफ स्टेट सां मुलाक़ात थी आहे. ॿियो जेके असांजा डेलीगेशन थिया आहिनि अमेरिकन सां, त असांजी हुननि सां विझड़ाइप जेकी आहे इहा ॾाढी पॉज़िटिव साइड आहे. हिन जे फील्ड ऑफ ट्रेड ऐं पॉलिटिकल लेवल ते जेकी आहे तव्हांजे पास असांजो ॿियो प्लस पॉइंट इहा थी आहे त पाकिस्तान में माशाल्लाह हिन सरकार जेको आहे इकोनॉमिक लेवल ते तमामु सुठो यानी कमु कयो आहे ऐं उन में काफ़ी इम्प्रूवमेंट आई आहे. ऑल्दो ईअं न आहे त असांखे ॿिया प्रेशर तमामु घणा आहिनि, तमामु हुननि जा चैलेंजिस बि तमामु घणा आहिनि, एक्सटर्नल डेट तमामु घणो आहे, पर वरी बि प्लस साइंस आयूं आहिनि जंहिंमें वर्ल्ड बैंक ऐं ॿियूं बि जेके मोदी रेटिंग आहे, ॿियो रेटिंग आहे, असली रेटिंग वधी आहे. टियों नंबर इहो आहे त इंडिया जेको आहे उहो पॉलिटिकल लेवल ते तमामु जे पहिरियों बि अर्ज़ु कयो या असांजे साथियुनि खे ॿुधायो तव्हांखे पॉलिटिकली ऐं डिप्लोमेटिकली काफ़ी पोइ ते हली वियो आहे. ऐं हाणे हुनखे सम्झ में ॻाल्हि अची अचे त छा कजे, पंहिंजो मोदी जो ग्राफ घटि अची वियो आहे. चए मोदी खे रिज़ाइन करणु खपे आहे, पर रिज़ाइन हुन न कयो आहे. हिन लेवल ते ॾिसो न, पहिरीं खां में जेको फॉर्मर इंटीरियर मिनिस्टर आहे जॾहिं खां जेकी ॻाल्हि शुरू कई, हाणे उहो बि कंहिंखे साइड थो करे. हिन जा पांजामा बि चवनि था त तव्हां हर भर कूड़ छो था ॻाल्हायो, पूरा ॻाल्हियूं उहे पूरा ऑप्शन छो था तव्हां एक्सरसाइज़ कयो. जिते किथे इंडिया ॾिठो थियो आहे हाणे असांजी पंहिंजी पोज़ीशन इन करे मज़बूत थी आहे त माशाल्लाह
जेको बि सॼो गल्फ जी वॉर थी उन में पाकिस्तान जो जेको रोल थियो ईरान ऐं अमेरिका जे रिलेशनशिप में ऐं ईरान ऐं सऊदी ईरान में जेको सॼो असां कराए खे पंहिंजो हिन में रोल अदा कयोसीं डिप्लोमेटिकली, उहो बि ॾाढो सुठो रोल आहे डिप्लोमेटिक लेवल ते ईरानी सदन ते हिते अचे थो। त वरी ॿियो ट्रम्प जेको आहे उनने वेलकम कयो आहे ऐं उन्हनि खे इहो रियलाइज़ थियो आहे त पाकिस्तान उहो कंट्री आहे जेको डिप्लोमेटिकली तमामु सुठो पार्टनर थी सघे थो अमेरिका जो, पर अमेरिका खे चैलेंजिस तमामु घणा। ट्रम्प जेको आहे इलाही यूक्रेन वार पंहिंजी जाइ ते आहे, हवाई वार पंहिंजी जाइ ते आहे, वरी थाईलैंड ऐं कंबोडिया जे जहिड़ो अलॻि शुरू थी वियो आहे। सीरिया में तव्हांजो सोएडो प्रोविंस में जेको चक्कर आहे उहो अलॻि आहे। ईरान जी पोजीशन जेकी अलॻि आहे, हिंदुस्तान जी ओटो सची जेके ॻाल्हियूं आहिनि उहो पंहिंजी जाइ ते आहे। चाइना पंहिंजे बि चैलेंजिस आहे त इहे अमेरिका खे काफ़ी चैलेंजिस अची विया आहिनि, इलाही फ्रंट्स कोन छॾिया आहिनि। नेतो जे ॿिए टाइम कोन्हे न त उनखे रोशनी विझिजे, पर मुंहिंजो मक़सदु चवण जो आहे त हाणे अलहमदिल्ला पाकिस्तान खे जेको ऑप्शन्स वारो पाए चुकियो आहे, असां पंहिंजा ऑप्शन्स पूरा एक्सरसाइज कयूं था पिया ऐं पाणीअ वारे मामले बि माशाअल्लाह डिप्लोमेटिकली ऐं इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस कयो बि बयानु ॾिनो आहे। इंडिया खे सम्झणु खपे, इंडिया दुनिया जेको मालिक आहे सम्झणु खपे, अमेरिका हिनखे पोइते ॾिनो आहे। प्रेसिडेंट ट्रम्प ईअं चयो आहे तजारत कयो, लड़ाई न कयो, तजारत नथो करे इंडिया। हाणे इंडिया ॾिसो अफगानिस्तान में ॾिठो थियो आहे, ईरान वारनि खां ॾिठो थियो आहे, पोइ हिन अमेरिकन सां पोइते हटी वियो आहे, असां बि मार खाधो। गल्फ कंट्रीज में ॾिठो थियो आहे, इंटरनल पॉलिटिकली ॾिठो थियो आहे, बिल्कुलु आइसोलेशन हलियो वियो आहे, तमामु हुनजे लाइ मुश्किल वक़्तु आहे। असांजा सुठा ऑप्शन आहिनि, वी आर प्लेइंग अ वेरी पॉजिटिव रोल एज फार एज द वर्ल्ड पॉलिटिक्स इज कंसर्न। हाणे बि असांजो फॉरेन मिनिस्टर जो दौरो जेको आहे एॾो सुठी काउंसिल असांखे सदारत मिली आहे, इन सदारत में जेको पहिरियों इजलास थियो तमामु सुठो इजलास थियो। त मुंहिंजो ख़्यालु आहे त टाइम हैज कम दैट द इंडियन शुड सिट ऑन द टेबल एंड रिजॉल्व दिस कश्मीर इशू इन लाइट ऑफ द सिक्योरिटी काउंसिल रेजोल्यूशंस। इहो ज़रूरी आहे त उहो पाणी वारे जेको सिलसिलो कयो आहे उहा ब्लैकमेलिंग छॾे ॾिए, उनखे छॾणु खपे। त अल्टीमेटली हाणे जेको चाइना फ़ैसिलो कयो आहे ब्रह्मपुत्र वारो, दुनिया जो वॾे में वॾो डैम ठाहिण वारो, उहो हुनजे लाइ कॉज ऑफ करप्शन आहे। त ॻाल्हि नंढी नंढी बेसिकली जेकी हाणे वॉर आहे, it's not the war between the planes and the bombs, it's a war, hybrid war बि आहे, ॿियूं वॉर्स बि आहिनि। इन करे दुनिया नंढी थी वई आहे, अमेरिका पंहिंजो रोल अदा करे थी पई। सो असांजा ऑप्शन्स इहे आहिनि त असां माशाअल्लाह पंहिंजा डिप्लोमेटिक ऐं पॉलिटिकल ऑप्शन सुठे नमूने में प्ले करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह मूंखे लॻे थो त दुनिया इहो रोल पाकिस्तान जो रोल खे रिकॉग्नाइज़ कयो आहे त वाकई पाकिस्तान जेको आहे इकोनॉमिकली, पॉलिटिकली, डिप्लोमेटिकली पॉजिटिव साइड जो आहे। ठीक, क्या ऐड करना चाहेंगे हसन हबीब साहब आप? भारत के फॉल्स फ्लैग ऑपरेशंस का जिक्र हो या फेक इनकाउंटर जोन को काउंटर करने के लिए क्या स्ट्रेटेजी होनी चाहिए हमारी? देखिए, एक तो जैसे दोनों हमारे सीनियर्स ने कहा कि ये टाइम है जब इंडिया आइसोलेशन में जा रहा है, हमारी डिप्लोमेसी ने बहुत अच्छा प्ले किया है, हमारी एयरफोर्स ने बहुत बिल्ड किया। तो एक तो हमें अपने न्यूक्लियर डेटरेंस के अलावा अपनी एयरफोर्स को इसी तरह से रेडी रखना है जैसे अभी है। इसके अलावा हमें अपने पास वाटर और फ्यूल की और फूड की स्टोरेज इंप्रूव करनी है। देखिए, अभी तो नेवी इस्तेमाल नहीं हुई, अगर नेवी इस्तेमाल हो और खुदा न खास्ता हमारी फ्यूल सप्लाई कम हो जाए तो हमारे लिए बहुत बड़ा मसला पैदा हो जाएगा। तो हमें अपने ऑप्शंस में वाइल डिप्लोमेटिक पॉलिटिकल ऑप्शंस हमारे पास हैं जो हम एक्सरसाइज कर रहे हैं और हमें और एग्रेसिवली उस पर चलना चाहिए। हमें बेहतर तौर पे अपनी एयरफोर्स को और अपनी फोर्सेस पे तवज्जो देनी है कि इंडिया का अगला इस तरह का जब फॉल्स फ्लैग हो तो हम उससे ज़्यादा स्ट्रांगली आएँ। जहाँ तक मिलिट्री प्रिपेयर्डनेस का, वो हमें डेफिनेटली हमारी है और हमें बढ़ानी चाहिए। उसके बाद देखिए, एक सवाल ये बार बार उठ रहा है कि इंडिया जो है वो ये क्यों नहीं तस्लीम कर रहा है। बलोच साहब ने भी इसका जवाब दिया कि अमेरिका का कोई रोल है। मुझे लगता ये है कि इंडिया जो है वो एज रीजनल पावर एक्ट कर रहा है और वो ये नहीं मानने पे तैयार है कि वो जो है वो अमेरिका के कहने पे उसने ये झुक के सीज फायर पे एग्री किया है। हालांकि अगर आप गौर से देखें तो अमेरिका ने इंडिया के कई एक्शंस हैं जिन पे उसको माफ किया, जैसे रशियन ऑयल के ऊपर, चाबहार पोर्ट डेवलपमेंट के ऊपर। तो अमेरिका जो है उतना शायद खुश नहीं है इंडिया से, क्योंकि इंडिया जो है वो अपनी पॉलिसीज में अब उतना ट्रांसपेरेंट नहीं है जितना अमेरिका चाहता है।
इसके अलावा ये है कि हमें जो है कोशिश करनी चाहिए कि दुनिया में अपनी डिप्लोमेसी के थ्रू कोशिश करें कि इंडिया को टेबल पे लाएं। जरूरी नहीं कि वो इंडिया आए और कश्मीर पे बात करें, हम बात शुरू करें। पानी पे बात हो सकती है जहां हम लीगली बहुत स्ट्रांग है। देखिए, जहां तक इंडस वाटर ट्रीटी का ताल्लुक है, हमें इस पे बहुत ज्यादा मेहनत और अवेयरनेस क्रिएट करने की जरूरत है, इंटरनली एंड एक्सटर्नली। हमने बहुत बड़ी कुर्बानी दी थी जिसका कोई जिक्र नहीं करता। इंडिया कह रहा है कि वी वर वेरी जेनरस, वो जेनरस नहीं थे। जेनरस हम थे जिन्होंने अपनी 3 दरियाएं जिनका फुटप्रिंट ही इंडिया में नहीं था कि पूरी की पूरी उनको दे दी, तीनों ईस्टर्न रिवर, और इंडिया से को वेस्टर्न रिवर पे राइट्स दिए 20% तक। तो अब इससे ज्यादा क्या जेनरोसिटी हो सकती है? हमें अपने डैम्स बनाने चाहिए, जैसे मैंने कहा वाटर स्टोरेज की तरफ, कि खुदा न खास्ता आज से 15 साल बाद पता चलेगा इंडिया इस काबिल है कि वो हमारा पानी कम कर दे, तो हमारे लिए तो क्राइसिस आ जाएगी। और ऑलरेडी हम वाटर शॉर्टेज कंट्रीज में बहुत ऊपर हैं। तो हमें अपनी जो डेवलपमेंट है, जो अपने लोगों की डेवलपमेंट है, अपनी मिलिट्री प्रिपेयर्डनेस है, अपनी डिप्लोमेटिक स्ट्रेंथ है, इन सब पे अब काम करने की जरूरत है। ये अल्लाह ने हमें बहुत अच्छा मौका दिया है जिस वक्त हमारी इज्जत और हमारा नाम ऊपर हुआ है और इंडिया जैसे एनिमी के सामने दुनिया हमें एक्सेप्ट कर रही है। तो इस वक्त पे हमें चाहिए कि हम अपने जो एक्ट है उसको ठीक करें, अपने घर को ठीक करें, और जो हमारी स्ट्रेंथ्स हैं उनको फर्दर बिल्ड करें। जी सर, ऑपरेशन महादेव के वठी करे अवां छा चवंदो? फेक एनकाउंटर से बदल ही जेका रिथाबंदी शुरू थी आहे ऐं कुछ डिटेल्स उनजा साम्हूं बि अचनि पिया, उनखे वठी करे कहिड़ी रीति असांखे उनखे काउंटर करण जी ज़रूरत आहे? ऐं बाक़ी जेकर अवां एड करणु चाहियो त फर्दर कहिड़ी असांजी हिकमत अमली मुख़्तलिफ़ फ्रंट से जेके हिन वक़्तु चैलेंजिस आहिनि, ख़ासि करे भारत सां जेके ॻाल्हियुनि वारो मामिलो आहे या पाणी वारो जेको मामिलो आहे, उन ते असांखे छा करणु घुरिजे? फाइनल कॉमेंट अवांजो सर। जी ॾिसो, हाणे असां हिकिड़ी नओं बैलेंस ऑफ पावर साउथ एशिया में उभरियो आहे ऐं उन में पाकिस्तान, चाइना हिकिड़ा स्टेबल फैक्टर्स ऑफ स्टेबिलिटी आया आहिनि ऐं हिकिड़ो नओं उन खां अलावा ॿिया जेके मिनी लेटरलिज़म बि अची वियो आहे, जंहिंमें पाकिस्तान, अफ़गानिस्तान, चाइना आहे, पाकिस्तान, टर्की, उज़्बेकिस्तान आहे, Iran ahe. So I think we got to really at the strategic level, at the diplomatic strategic level, असांखे इहे जेके many lateral collaboration आहिनि ऐं multilateral collaboration जेके आहिनि, SCO आहे, BRICS आहे, उन्हनि खे या जेको हाणे को साठ छाकाणि जो न पियो अॻिते वधे, लिहाज़ा पाकिस्तान, चाइना, बांग्लादेश, श्रीलंका, अफ़गानिस्तान, उहे अॻिते वधीक ॿी का अहिड़ो अम्ब्रेला ठाहिनि, कोऑपरेशन जो नया प्लेटफॉर्म ठाहिनि जंहिंमें असांखे अॻिते वधणु घुरिजे। असांजो पंहिंजो जेको नैरेटिव जेको ऑलरेडी बेस्ड ऑन फैक्ट आहे, बेस्ड ऑन ट्रूथ आहे, उनखे इन तरतीब सां असांखे अॻिते वधाइणु घुरिजे। ऐं सभ खां जेका ॻाल्हि आहे, एंटायरली एग्री विथ मिस्टर असलम, असांखे पंहिंजी इंटरनल स्ट्रेंथ्स खे वधाइणो आहे, इकोनॉमिकली पॉलिटिकली स्टेबल करणो आहे, टेररिज़म खे पुॼो ॾियणो आहे। सभ खां जेको हींअर वॾो चैलेंज असांजो आहे सो टेररिज़म जो आहे, दैट हैज़ टू बी eliminated. There is no option. छाकाणि जेके जेसि ताईं असांखे लीड कंदा रहंदा ऐं उहो उन्हनि जे हथनि में टूल्स आहिनि, उहे प्रॉक्सीस बणिजी विया आहिनि इंडिया जो अनफॉर्चुनेटली। लिहाज़ा असांखे उन ई प्रॉक्सीस खे एलिमिनेट करिणो आहे। पोइ उन लाइ हिकिड़ी वॾी जेको आहे सो स्ट्रेटजी करणी पवंदी, जंहिंमें टू विन बैक दोज़ यंग पीपल हू आर अ बिट alienated or फिक। अॼु ई मां पढ़ियो पियो आर्टिकल असांजे एम्बेसडर लिखियो आहे त 70% ऑफ पीपल इन बलोचिस्तान एंड 50-60% इन KPK आर जॉबलेस, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि। सो आई थिंक वी नीड टू जेको हींअर असांजो चऊं था यूथ बल्ज आहे, उन लाइ तमामु वॾी जॉब क्रिएशन जी ज़रूरत आहे, स्किल डेवलपमेंट जी ज़रूरत आहे, एजुकेशन खे वधाइणो आहे, हेल्थ खे बहितर करणो आहे। 40% ऑफ आवर चिल्ड्रन आर स्टंटेड। सो उन में जेका क्वालिटी ऑफ ह्यूमन रिसोर्स आहे उहा कंप्रोमाइज़ थींदी सां, छाकाणि हुननि जो IQ एतिरो कोन थींदो। दे विल बी वीक लर्नर्स एंड वीक परफॉर्मर्स एज दे कॉल इट। सो आई थिंक हियर बिल्कुलु आई एंटायरली एग्री विथ मिस्टर हबीब कि दिस इज़ अ वेरी गुड अपॉर्चुनिटी एंड अ वेरी गुड विंडो टू कॉन्संट्रेट ऑन इंक्रीजिंग एंड इनहैंसिंग आवर इंटरनल स्ट्रेंथ्स। इकोनॉमिक आहे जेको। थैंक यू। जी साहब, वॾी महिरबानी मुंहिंजी। हसन हबीब साहब, ज़फ़रुल्लाह शेख साहब, नाज़रीन
गुफ्तगू जे लाइ सभिनी सीनियर you. डिप्लोमेट्स में जो वक़्तु ॾिनो आहे उनजी गुफ्तगू ऐं ॿुधी जेका मौजूदा वक़्तु सूरत हाल आहे भारत जा फॉल्स फ्लैग ऑपरेशन्स ऐं उनखां पोइ जेको रद्द अमल साम्हूं अचे पियो ऐं हिन वक़्तु जेका ज़िक्र कयो त तमामु सुठो हिकिड़ो मौक़ो पाकिस्तान लाइ इन हवाले सां बि आहे त जेका हिकिड़ी ज़िम्मेवाराणी रियासत तौरु ज़िम्मेवाराणे मुल्क तौरु पाकिस्तान सॼी दुनिया जे साम्हूं आहे ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ वाक़िअनि खां पोइ मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻण खां पोइ फॉल्स फ्लैग ऑपरेशन्स खां पोइ बि भारत जे हवाले सां पाकिस्तान जो जेको मौक़िफ़ रहियो आहे तमामु घणो ज़िम्मेवाराणो रहियो आहे त हिन मौक़े खां फ़ाइदो वठंदे पंहिंजी जेके इंटरनल स्ट्रेंथ्स आहिनि उनखे वधाइण जी ज़रूरत आहे ऐं जिते जिते असीं जिते लेक कयूं था या जिते वधीक कुझु कमु करण जी ज़रूरत आहे त उन्हनि पासनि ते हिन वक़्तु वधीक फोकस करण जी ज़रूरत आहे नाज़रीन पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।